तालीम खाते जे लोअर स्टाफ जा मसइला हल न थियण ऐं कराची में एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जे गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ आल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि अब्दुल वाहिद भुट्टो, मोहम्मद खान भुट्टो, मेहर अली सोलंकी, अवामी वर्कर पार्टी जे आसिफ भुट्टो जी अॻुवाणीअ में दौलतपुर सफ़न प्रेस क्लब ॻां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त तालीम खाते जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि खे टाइम स्केल प्रमोशन ऐं ॿियनि बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो आहे ऐं पंहिंजे हक़नि लाइ कराचीअ में एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि मथां लाठी चार्ज करे 150 मुलाज़िम गिरफ़्तार कया विया आहिनि। असीं अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो था करियूं त गिरफ़्तार मुलाज़िमनि खे आज़ादु कयो वञे ऐं मुलाज़िमनि खे टाइम स्केल प्रमोशन समेत ॿियनि बुनियादी सहूलियतूं ॾेई संदनि मसइला हल कया वञनि।